दुनिया जो सब खां वॾो नोबेल प्राइज़ तिब वारे शोबे में हलंदड़ साल 3 अमरीकी साइंसदाननि जे नाले थियो आहे। नोबेल इनाम ॾींदड़ कमेटी पंहिंजे ऐलान में चयो आहे त तहक़ीक़ी कम मां इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त ॿूटनि, जानवरनि ऐं इंसाननि जो हयातियाती निज़ाम कहिड़े नमूने ज़मीन ते ईंदड़ तब्दीलियुनि सां हिकजहिड़ाई रखे थो। जंहिं बाद कमेटी पारां तिब वारे शोबे में जीनियाती साइंसदान जेफरी सी हाल, माइकल रासबिश ऐं माइकल डब्ल्यू योंग खे बहितरीन ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़नि जो ख़िताब ॾेई संदुनि लाइ नोबेल इनाम जो ऐलान कयो। टिनी साइंसदाननि खे इनाम निंड मां बेदार रहण ऐं सुम्हण ते तहक़ीक़ करे ॾिनो वियो, जिन में तहक़ीक़दाननि जानदारनि जे सुम्हण ऐं जाॻण ते तहक़ीक़ कई ऐं इंतिहाई ऊन्हाई में वञी मुशाहिदो कयो। टिनी साइंसदाननि लाइ चयो पियो वञे त नोबेल इनाम हासिल कंदड़नि मां जेफरी हाल अमेरिका जी यूनिवर्सिटी ऑफ मैन, माइकल रासबिश ब्रैंडीज़ यूनिवर्सिटी, जंहिं माइकल योंग जो तालुक़ न्यूयॉर्क जे रॉकफेलर यूनिवर्सिटी सां आहे। साइंसदाननि जी हिन टीम पंहिंजी तहक़ीक़ मां जानदारनि अंदरि मौजूदु हयातियाती क्लाक बाबति, जानदारनि जे सुम्हण, खाइण, हार्मोन्स ऐं जिस्मानी गर्मी जे तरीक़नि जी चिटाई कई आहे। नोबेल कमेटी उन टीम जी तहक़ीक़ मां इहो वाज़िह कयो आहे त तहक़ीक़दाननि जी तहक़ीक़ मां जानदारनि बाबति खेनि सुध पई आहे त हुननि जी चुरपुर सां ज़मीन ते ईंदड़ तब्दीलियुनि खे बि परखे सघिजे थो ऐं जानदारनि में ईंदड़ तब्दीलियूं ज़मीन ते ईंदड़ तब्दीलियुनि सां जुड़ियल आहिनि। संदुनि चवणु आहे त का बि धरती ते ईंदड़ तब्दीली जानदारनि में तब्दीली आणे थी ऐं जानदारनि जी जिस्मानी बीहक ते उन जा असर पवनि था। संदुनि इहो बि चवणु आहे त पूरी हिन काइनात में धरती जे गोले ते मौजूदु हड़ई साह वारियूं शयूं, पोइ उहे खणी छा बि हुजनि, पर हड़नी साह वारनि जा क़िस्म सभ जूं सभु शयूं पंहिंजो पाण खे धरती जे चकर सां ॻंढीनि थियूं ऐं पंहिंजो पाण बदिलाइनि थियूं ऐं हड़नी साह वारनि में ग़ज़ब जो फेरो अचे थो। हिते इहो बि यादि रहे त साइंसदान केतिरे ई अरसे खां इन हक़ीक़त खां वाक़िफ़ हुआ त इंसाननि समेत हड़नी जानवरनि अंदरि वक़्त जी चूंड खां हयाती गुज़ारण जो तरीक़ेकार मौजूदु आहे ऐं इहो सभिनी जानदारनि जे अंदरि में ई मौजूदु आहे जेको हड़नी जानदारनि खे ॾींहुं गुज़ारण ऐं वक़्तु कटण बाबति पंहिंजो पाण खे उन तरीक़े में सहेड़ण लाइ मदद ॾिए थो। ऐं इहो निज़ाम ई आहे जेको हर जानदार में धरती ते ईंदड़ तब्दीलियुनि खां हर जानदार खे पाण मुरादो तब्दील करे थो। नोबेल इनाम ॾींदड़ जेवरी जो इहो बि चवणु आहे त साइंसदाननि जी हिन टीम जानदारनि बाबति हयातियाती क्लाक नाले कयल तहक़ीक़ में जानदारनि जे अंदरि में पहिजी वञण जी कोशिशि कई आहे ऐं संदुनि पारां कयल कोशिशि कामयाबु वई आहे ऐं हू मुकमल तौरु कामयाबु विया आहिनि। नोबेल इनाम हासिल कंदड़नि मां हाल जी उमिरि 72 साल आहे, रासबिश जी उमिरि 73 साल ऐं योंग 68 सालनि जो आहे। जानदारनि जी हयातियाती क्लाक बाबति इहा ॻाल्हि बि साम्हूं आई आहे त हयातियाती क्लाक जे निज़ाम सबबि जेट लेक जो मसइलो साम्हूं ईंदो आहे, छो त वक़्त जे कांटनि जे तकिड़े तब्दीली सां ख़ासि तौरु हिकु इलाइक़े मां ॿिए इलाइक़े ॾांहुं उसण ऐं रहण सां असांजे अंदरां बि तब्दीलियूं पैदा थींदियूं आहिनि ऐं ॿाहिरां बि तब्दीलियूं ज़ाहिर ॾिसण में ईंदियूं आहिनि। हयातियाती क्लाक बाबति इहो बि ॼाणायो वियो आहे त हयातियाती क्लाक असांजे निंड वारे निज़ाम खे ठाहींदड़ आहे, जेको दिमाग़ लाइ मामूली कमनि लाइ बि ख़ासी अहमियत रखे थो ऐं रोज़ानी ज़िंदगी में ख़राबी जो तालुक़, डिप्रेशन, यादगिरी ऐं जिस्मानी थकावट ऐं ॿियनि शयुनि जो ज़ाहिर थियणु दरअसल दिमाग़ी कारकर्दगी सां ई ॻांढापो रखे थो। तिब वारे शोबे में नोबेल इनाम जी हासिलात त 3 अमरीकी साइंसदाननि जे हिसे में आई आहे, पर इहा उमेद ॾेखारी पई वञे त हिन निकोर तहक़ीक़ सां धरती वासियुनि खे तमामु घणो फ़ाइदो पहुचंदो, जेको हिकु सुठो सवण आहे।